अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। साईं तेल भर भरा लाल परी के घुम घुमा हिन वक़्तु साईं हिन ई दुनिया जी का कुंड में मौजूद आहियूं, जिते तेल साईं $5.5 माना 400 450 रुपया लीटर आहे। उते मौजूद आहियूं साईं, पंहिंजी ज़िंदगी जो सफ़र जारी आहे ऐं अल्लाह पाक जा एहसान आहिनि। हिते साईं जंहिं कुंड में आहे हिते सीउ आहे ॾाढो, कुल्फ़ी कम थी वियो आहे, पहाड़नि मां मस लथा आहियूं। ऊंधारो हुयो हिन जे करे लाइव या का अहिड़ी शइ न कयमि तव्हांखे न ॾेखारे सघियुमि, पर पहाड़नि मां हाणे निकिरी आया आहियूं। हिकिड़ियूं ॿियूं पहाड़ियूं आहिनि उहे क्रॉस कंदासीं, पोइ फ्लैट ज़मीन आहे, पोइ इनशाला सफ़र में आसानी थी वेंदी। होटल बोटल कराए छॾियो आहे अॻे शहर में, उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। पर हिन वक़्तु जेको नज़ारा आहिनि कुझु अहिड़ा आहिनि। गाॾी जा शीशा साफ़ कयूं था पिया, राति जो बि शीशा साफ़ हुजनि सम्झो नज़र सही पवंदव। वालेकुम सलाम अदा, वालेकुम सलाम। अञा पंहिंजो ईअं सम्झो 22 कलाक अञा सफ़र रहे थो। नॉन स्टॉप न वेंदुमि, वेंदुमि हिकिड़ा ॿिया स्टॉप थींदा, तव्हांखे घुमाईंदा फिराईंदा हलंदासीं। वालेकुम सलाम। हाणे बा दोस्तनि खे गुज़ारिश आहे, पंहिंजो नारो ज़िंदाबाद शेयर कंदा हलो, शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे। हे ॾिसो सीअ में साईं वेठा असां गाॾियूं साफ़ था कयूं। अब पैसो कमाइणु सवलो न अथव, वॾी महिनत जफ़ाकशी करणी पवंदी। हा सीयू बाबा, हाय जफ़ाकशी करणी पवंदी आहे बाबा। सीअ में कुल्फ़ी बि थियणो पवंदो आहे, छा कयूं। हा लॻे थो जैकेट कढणी पवंदी बाबा। जैकेट कढणी पवंदी। जैकेट कढणी पवंदी साईं। हा उई कचरो बचरो साईं गाॾी मां खणी सटियो। वालेकुम सलाम साईं। गिलास जूस बोतल खाली पानी जूं यार। अल्हम्दुलिल्लाह साईं, जाथे निंड ईंदी आहे पाण उते सुम्ही पवंदा आहियूं, आराम कंदा आहियूं। ठीकु आहे, को माना तव्हांखे थोरो ॾेखारियां आराम कीअं। माना हाणे ॾिसो हे माण्हू गाॾियूं बीहायूं सुता पिया आहिनि, मूंखे बि जाथे निंड ईंदी न ईअं पंप ते गाॾी बीहाए पई रहंदुमि, आराम कंदुमि। ठीकु आहे, को माना भउ बोलो न आहे हिते। हे जेके महांगुर मुसाफ़िर आहिनि न लंबी लंबी ड्राइविंग वारा, हिन वक़्तु उहे असां अधु राति निकितल आहियूं। शीशा बीशा साफ़ हुजनि, ॿुधो दॿा शीशा साफ़, ज़िंदगी आसान। ॿुधबा मुंडी बुंडी अंदर वञिणो आहियां।
अल्लाह अकबर टुआल के रख पोते गाड़ी इते ही बीठी हुजे हिननि बि बा जैकेटियूं कंबल कढिया अथव इहो पारो असां वांगुरु अधु राति आहिनि थैंक यू खाया पिया जूस बोतल फैंटा मरिंडा वठो साईं काफ़ी बाफ़ी चांहि असां वठंदासीं डश चांहि जो भाउ हिते अंग्रेज़ी चांहि मिलंदी आहे माना काफ़ी उफ एनर्जी ड्रिंक साईं मां न पींदो आहियां स्टिंग बिस्टिंग न पींदो आहियां ॿुधव ॿियो छा वठिणो हुयो मूंखे हेॾे ॾिसो न रस्ते में हूंदा तव्हांखे शयूं मिलंदियूं रहंदियूं आहिनि गाॾी जो मोबिल आयल हुयो जंपर ब्रेक पानो टेपियूं जेका शइ तव्हां ATM मशीन बि हूंदा आहिनि हलो भाउ 999 मिलियन डॉलर पावर बॉल लॉटरी टिकट हे साईं अमेरिका में ॾिसो 300 मेगा मिलियन डॉलर हे लॉटरियूं सचियूं अथव निकिरंदियूं आहिनि माण्हुनि जूं 999 मिलियन 1 बिलियन डॉलर हल त सही भैंस दवा के वठूं निकिरे वाह वाह 1000 बिलियन निकिरे त उफ हे ॾिसो हीअ वॾेरीअ लाइ छा वठे थी गुॾा बुॾा को माना न आहे साईं हिते कैमराऊं लॻल आहिनि चिप्स वठो चिप्स विप्स बंदि कई आहे हूअं न त वठंदो हुअमि हाणे बंदि कई आहे ॿुधव छह शिगिल लूटो वैंडी चिप्स सूफ केलो उबरियल अंडा नाश्ते जे लाइ जरकियूं बरकियूं